अस्सलामुअलैकुम नाजरीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज हेडलाइन सवारी ठियूं ते अहम खबर अवां सां शेयर कंदा। नाणे वारे वफ़ाकी वज़ीर इसहाक डार आलमी बैंक के सदर IMF के डिप्टी MD ऐं ॿियनि मालियाती इदारनि जे आला अमलदारनि सां मुलाक़ात कयूं आहिनि। इसहाक डार वर्ल्ड बैंक के सदर डेविड मालपास ऐं IMF के डिप्टी मैनेजिंग डायरेक्टर सां पिणु मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान इसहाक डार मालियाती इदारनि जे अमलदारनि खे पाकिस्तान में ॿोॾ सबबि गैर मामूली नुक़साननि खां आगाह कयो आहे। नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो त पाकिस्तान IMF प्रोग्राम मुकमल करण जे पुरअज़्म आहे। नाणे खाते पारां जारी कयल पधिराई मूजिबि IMF पारां पाकिस्तान के सहकार जारी रखण जी ख़ातिरी कराई वई। इसहाक डार ॿोॾ बैदि रिलीफ में मदद करण ते आलमी बैंक जा थोराइता आहियूं। खबर अवां सां शेयर करे नाज़रीन, या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। नाणे वारे वफ़ाकी वज़ीर इसहाक डार आलमी बैंक के सदर IMF के डिप्टी MD ऐं ॿियनि मालियाती इदारनि जे आला अमलदारनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। इसहाक डार वर्ल्ड बैंक के सदर डेविड मालपास ऐं IMF के डिप्टी मैनेजिंग डायरेक्टर सां पिणु मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान इसहाक डार मालियाती इदारनि जे अमलदारनि खे पाकिस्तान में ॿोॾ सबबि गैर मामूली नुक़साननि खां आगाह कयो। नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो त पाकिस्तान IMF प्रोग्राम मुकमल करण जे पुरअज़्म आहे। नाणे खाते पारां जारी कयल पधिराई मूजिबि IMF पारां पाकिस्तान के सहकार जारी रखण जी ख़ातिरी कराई वई।